ही कहाणी जो पाल्टो आहे ॿियो। बादशाह जी हुकूमत। जॾहिं ही घर अची शींहं ई पाण पुॻा ऐं भेण खे चयईं त भेण ही तुंहिंजे लाइ आंदो अथमि शींहं जो बचो, जंहिंखे तूं चईं पियो शींहं जो बचो ॿधल हुजे घर ते त को लोफर या केर बि असांजे घर ते चढ़ी न ईंदो। हीअ साईं शींहं ॿधियूं हलियो वियो। अॼु खां वठी शींहं खे चयईं त हिन जी भेण जी मुंहिंजी जी मालिकी तुंहिंजे मथां आहे। हिन शींहं चयोसि त घबराए न, सॼो ज़िमेवारी मुंहिंजी आहे। अलाह अपनाणी त तूं आराम सां लिया धड़क थी वञ बादशाहीअ में बादशाह जे। हीअ जॾहिं बादशाह वटि पुॻो, बादशाह परेशान हो जेसीं 3 ॾींहंनि खां 4 ॾींहंनि खां हिन खे न ॾिठो। अची अचे डुकी हिन खे जी भाकुर पातईं, चुमियूं ॾिनईसि, चईं अॼु खां वठी मूंखे छॾे काॾे बि न विकनि, जेको कुझु बि कमु हुजे मूंखे ॿुधाए वेंदो कर, ईअं न वेंदो कर। हुन चयो सही आहे, मां 2-3 ॾींहं वियो हुउमि, दोस्तनि मूंखे दावत ॾिनी सो ओॾे वियो हुउमि, हलियो। चई सही आहे, ॿिए वारे इहो न थींदो ईअं। हे साईं ॿई अची ख़ुशि रहणु लॻा। वरी साॻा उहे किचरियूं उहे मेला मोहबत जा चालू थी विया। बादशाह ऐं बादशाह जे छोकिरे जी ॿिन्हिनि जी हिननि जी पाण में गुफ़्तगू हलणु लॻी। इहा वरी ख़बर बादशाह जी मायुनि खे पई त ज़ालुनि खे त भणा बादशाह वरी साॻियो ई कमु चालू थी वियो आहे, साॻियो छोकिरे सां वरी टाड़े ते वेठो आहे, असांखे टाइम ई नथो ॾिए। वरी साॻी दाईअ खे घुरायनि। दाईअ खे चवनि त हेड़ी तेड़ी तोखे हेतिरा पैसा ॾिनासीं, छोकिरो त वाक़ई वरी साॻियो ई मोटी अचे बादशाह वटि वेठो आहे, तोखे असां हेतिरो माल खारायोसीं। वरी दाईअ चयो त हाणे ॾिसां थो वरी ॿियो हल कयां थी, भला हाणे इहो कढी थी ॾियां। वरी 2-3 रुपए लालच ते वरी इहा दाई वई। हलंदे हलंदे वरी साॻे घर वरी साॻी छोकिरीअ सां वई, हलंदी वञे पई, ईअं शींहं ते नज़र पई त ईअं हुन दाईअ खे अलाए छा थी वियो, भला बेहोश थी वई। तकड़ि में दाईअ खे अॼु पुॻी हूअ शींहं खे चईं त इहा मुंहिंजी दाई मां ऐं पाड़े जी अमड़े ईंदी आहे। हिन छंडा बंडा हाणे दाईअ खे वठी वञी विहारियईं। साईं हाणे दाई ऐं हीअ पाण में केचरी करणु लॻियो आहे, ॾिठई मां तोखे चयो न धी त इहो शींहं ई बचो आणींदी त केॾो घर सुहिणो ठहंदो ऐं केरु ॿियो दुश्मन बि न ईंदुई। हाणे केॾो घर सुहिणो थो ठहे। धोती त हुई हूअ अहिड़ा पाल्टा हीअं त हिनखे सफ़ा चरियो करे छॾियईं। चईं त हाणे शींहं त रहियो शींहं जा तूं त कोन ॻाल्हाईंदे, न शींहं तोसां ॻाल्हाईंदो, तूं हाणे गुफ़्तगू कंहिंसां करीं। हो पंहिंजी मुंहं सां ॿधो पियो, न दुश्मन अखंदो खणी हिफ़ाज़त में अची वई आहे, पर तूं केचरी ॻाल्हाईं कंहिंसां। ऐं इहा तूं ॻाल्हाइण लाइ भाउ खे चयो त शादी करे, उहो शादी कंदो त बादशाह ॾे बि कोन वेंदो ऐं तोखे बि टाइम ॾींदो, काॾे वेंदो बि कोन। चईं त फलाणी विलायत में आहे पतरा परी नाले, उन वटि वञे वरी उन सां शादी करे अचे त तव्हां 2 ॼणियूं थींदियूं, तूं बि शहज़ादी सुहिणी हूअ बि सुहिणी, त ॿिन्हिनि जो जोड़ केॾो ठहंदो। इहो तूं भाउ खे चयो त फलाणे विलायत में अथसि पतरा परी, उन सां वञी उन सां शादी करे त तव्हां उन सां बसि तुंहिंजे सां ॾाढी ख़ुशी ठहंदी आहे, तुंहिंजो जोड़ ठहंदो। हिनखे ॾाढा टटा पोदियूं ॾेई हिनखे मछरायूं, छोकिरीअ खे हली वई। भाउ शाम ते पुॻो, भाउ खे चईं दादा तूं शींहं त आणे ॾिनो, ॿियो सभु कुझु आणे ॾिनो, हाणे शींहं त पंहिंजे हिसाब सां आहे, हाणे मूंसां केचरी केरु करे, शींहं होॾे ॿधो पियो आहे, मां हिते सॼो ॾींहुं केचरी लाइ परेशान लॻी पई आहियां। तुंहिंजी शादीअ जी उमिरि थी वई आहे, सो शादी कर तूं। सो फलाणे विलायत में पतरा परी नाले आहे, उन शहज़ादीअ सां तूं शादी कर, उहा असांजे घर सुहंदी ऐं उहा ई तोखे सुहंदी। हे उसूलनि जो छोकिरो पको ऐं इज़त वारो छोकिरो हुयो। जीअं भेण चए पई हा जी भेण खे चईं अदी मां सुबुह इन ई कम सां लॻंदुसि, ॿियो कमु नथो कयां मां। हिन सां सुबुह सां थी हार सिंगार करे निकिरी पियो, पुछाईंदो वियो त भाउ देव परियूं कहिड़े मुल्क ते ऐं किथे रहंदा आहिनि, इहो कहिड़े साइड ॾे आहे। कीअं चयो त भाई हीअं उतर वञु, ॿुधई तूं हाणे तोखे किथे न किथे मिलंदा इहे। हे हलंदो वञे पियो, सुठी मंज़िल करे वियो पहाड़नि में, हीअं पथरनि में हलंदो वञे त ॾिठई त हिकिड़ो देव आहे, सो चिरे बि एकड़ में वार खिंडिया पिया अथसि, सुतो पियो आहे। हिन चयो त भाउ मां मरी वियुसि, पर हीउ अकुलमंद हुयो। हिन चयो त हाणे जेकॾहिं ख़बर पइजी त मां पासो टपंदोमांसि त मारे छॾींदो। हिन मामा करे वञी पेरनि ते किरी पियुसि। शींहं हुन देव जो ॾिठो त भणा आहे इंसान बचाड़ा मामा न करियां त सरियां जे तरह दाणा करे छॾिया आहीं। बसि हाणे हुन चयो त मां हिनमहिल बि हाज़िर आहियूं, भले तूं खाई सघींदो। चई मामा त मिठा हूंदा आहिनि भाणजा, हाणे तोखे मां कीअं मारियां। चईं त ॾे हवाल इंसान जा बचा, काॾे रवानो थियो पिया।
चई मूंखे 15 परीअ जो ॾसड़े मां उन मुल्क ते वेंदुमि, उन सां शादी कंदुमि। चई इंसान जा बचा, मां त चवां थो मोटी वञु। इहो 15 परी वॾो मुल्क 7 देवनि जी चौंकी थी हले पई, उनजी मेलात ते हू हुनजो वाइदो थियल आहे, जो बि इहे 7-8 चौंकियूं पूरियूं करे मुंहिंजी मेलात ते ईंदो, सो उन सां मां शादी कंदमि। तूं न वञी इन खां पोइ हिते हटी वञु। चई पतंग पचण लाइ ईंदा आहिनि, मोटण लाइ न ईंदा आहिनि। जेकी बि विख वध बि अॻिते वधिजी, जेको कुझु नसीब में हूंदो पाण ई मिलंदो। हिन ॾिठो त भला छोकिरो होशियारु चालाक बि आहे ऐं दलेर बि आहे। हिन चयोसि हाणे मां ॿी मत नथो करे सघां, बाक़ी हिकु देगिड़ी हिन कढी ॾिनसि। देगिड़ी हीअ ते चई त हिन खां जेकी बि शइ रखी 2-3 मांगुरनि ते ऐं भितरनि ते काछे ते मथे करे, ऐं जेकी शइ बि घुरंदसि त जेतिरनि न माण्हुनि जी घुरंदसि त 5 मिंटनि में तोखे ताम तयारु करे ॾींदी। जॾहिं तूं खाईंदे त तॾहिं तूं विढ़ंदे। हिन चयो त इहा तोखे मां ॾियां थो। हिन देगिड़ी खणी हिन खे ॾिनी। हिन चयो त अॻिते वञु, मुंहिंजो ॿियो भाउ वेठो अथई, पर उन सां बि जीअं मौसखे चई ईअं ई चइजांइ, न त हुनखे जाग ख़बर पियसि त तोखे सरियां ते दाणा करे छॾींदो। हीउ रवानो थी पियो हलंदे हलंदे 100 कोह ते, पर हिन जो भाउ ॿियो सुतो पियो हुजे। ॾिठे त वाक़ई बि हिन एकड़ में वार खिंडिया पिया न, सुतो पियो आहे। वञी मामा करे पेरनि में किरी पियुसि। चई मामा न करियां त सरियां जे तरह दाणा कया आहीं। वांगूं भाणजे त शींहनि खे प्यारा आहिनि, हाणे जेको कुझु बि आहे हुकुम कर। चई मामा मूंखे 15 परीअ जो ॾसु ॾे। चई ख़बरदार मतां 15 परीअ जो नालो वरितो अथई, उते 8 चौंकियूं थियूं हलनि पियूं, देव जी ज़ात रही पिया, तूं मारिजी वेंदे। चई मामा मरण जो मेणो न ॾींदा आहिनि, पतंग पचण लाइ ईंदा आहिनि, वापसि भरण लाइ न ईंदा आहिनि। मूं पोइते मोटण जो मेणो न ॾे, ॾसु ॾे त अॻिते ॾे त मरां त महबूब जे मुल्क मरां। हिन ॾिठो त छोकिरो होशियारु ऐं दलेर चालाक आहे। हिन चयुसि त हाणे 15 परीअ जो ॾसु तोखे ॾियां थो, पर अॻिते मुंहिंजो ॿियो भाउ अथई 3, उन सां मिल तोखे वधीक रस्तो उहो ॾींदो। हीअ वियो वञी खणी, वञी हीअ खटोली कढी ॾिनई। चई हाणे हीअ खटोली अथई, हिन ते चवंदेसि त उॾड़ी खटोली जिथे 15 परीअ जी मेलात आहे, त हीअ उॾंदी 100 कोह ते हली वरी साह पटींदी। हीअ वरी 5-10 मिंट साह पटे वरी पोइ 100 कोह पंधु कंदई। चई सही आहे। हिन खे जो ॾिनई उहा उॾल खटोली, त हाणे हिन चयो उॾल खटोलीअ ते हिन मामे खे मोकिलाए रवानो थियो। उॾड़ी खटोली जिथे मुंहिंजी 15 परीअ जी मेलात आहे। हीअ उॾंदी खटोली वञी 100 कोह ते लथी। 100 कोह ते लथी त हेॾे लूणा त हणे त वरी भला सो थी पई आहे। जहिड़े एकड़ में वार खिंडा पिया अथसि, वञी मामा करे वरी पेर में किरी पियुसि। चई मामा न करियां त सरियां जी तरह दाणा कया आहीं। भाणजे शींहनि खे प्यारा हुजनि, तूं हुकुम कर। चई मामा मूंखे ॾसु ॾे त 15 परीअ जो ॾसु ॾे। चई ख़बरदार चरिया 15 परीअ जी देव जी ज़ात आहे, चौंकी पई हले, हुनजो वाइदो थियल आहे, जेको बि 8 चौंकियूं पूरियूं करे मुंहिंजी मेलात ताईं पुॼंदो, उन सां मां शादी कंदमि, त वापसि तूं हलियो वञु। चई मामा ॾसु ॾे त अॻिते ॾे, मां हाणे महबूब जो मुल्क मरां, मौत त अॻे पोइ बि ईंदो, पर रस्तो मूंखे अॻिते ॾसु ॾे। हिन चयोसि, छोकिरो होशियारु ऐं दलेर आहे। चई त हीअ ॾियां थो मां टोपी, तूं हीअ पाईंदे त तूं सभ खे ॾिसंदे, पर तोखे केरु ई न ॾिसंदो। चई त बसि तूं वञु, बसि ॿिए कोह पंध ते मेलात अथई, तूं वञी 15 परीअ ते मिलंदे, वञी पुॼंदे मेलात। हीअ साईं रवानो थी पियो, सिधो सं वञी खटोली ते साॻो चढ़ी, टोपी बि खयईं ऐं उहा देगिड़ी बि खणी उॾ खटोली जिथे 15 परीअ जी मेलात आहे। हीअ खटोली उॾी 100 कोह वञी पंधु करे लथी। उते लथी हाणे हिन चयो भला बुख लॻी आहे, देगिड़ीअ खे आज़माए त छॾियां। हिन 2-3 भितर रखी, मथां देगिड़ी रखी ऐं देगिड़ीअ खे ऑर्डर कयईं यकदमि हिकिड़े माण्हू जी मानी तयारु थी वञे। क़िस्म क़िस्म जा ताम हुजनि, पर देरी न थी त क़िस्म क़िस्म जा ताम अची विया। हिन ॾाढे खाई बूटियूं ढोह कया बाक़ाइदे, वरी सामान वांगुरु ढके बके देगिड़ी ऐं टोपी पाए ऐं उॾ खटोली जिथे 15 परीअ जी मेलात आहे, सिधो वञी 15 परीअ जी मेलात जे लथो। त उते देवनि जूं चौंकियूं त हुयूं न, देव जी ज़ात हुई, देव में आदम्बू उपजी वई, परेशान हुजनि। हेसि अंदरि लही मेलात में घिरी वियो।
हलंदे हलंदे वञी हिकिड़े कमरो हुयो उन पतरा परीअ जो, उन में अंदरि वञी पुॻो, ॾिठईं त पतरा परी आराम में पई आहे। हिन चयो त हाणे हिनखे जाॻायां बाॻायां कोन थो, कुझु बि न, पासे में जॻहि हुई, हे बि खणी लेटी सुम्ही पियो गॾु। चई थकल हो ओजाकनि जो मंज़िलनि जो, सो हिनखे निंड वठी वई। हिनखे निंड जो वठी वई त थोरी देरि खां पोइ जो पतरा परीअ खे जाॻ थिए ॾिठईं त इंसान जो बचो मुंहिंजी भर में सुतो पियो आहे। हैरान थी तकड़ में हिन चयो त भला हाणे इंसान जो बचो हेॾे टपी कीअं आयो। देवनि खे सॾु करणु वञे पई त हिनखे सोच में ॻाल्हि वेठी त भणा मुंहिंजो वाइदो थियल आहे, जेको बि मुंहिंजी महिला ताईं पुॻो त मुंहिंजी शादी थियणी आहे इन सां। हीअ पोइ हिते मोटी, जीअं जहिड़ो बि तहिड़ो बि आहे मूंखे क़बूल आहे। अॼु मोटी हिनजी मथां वेही हिनखे नूना घून निंड पियो हो, सोची ऐं गोॾो ॾेई सुम्ही वेही यार छॾींसि। हे जो यार अखि जो पटे त पतरा परी गोॾे ते पेठो आहियां। हिन चयो इंसान जा बचा तूं हिते कीअं आयो आहे, चई तुंहिंजो वाइदो थियलु हुयो। चई त हा वाक़ई मुंहिंजो वाइदो थियलु हो, जेको 8 चौंकियूं देवनि जी पूरियूं करे मुंहिंजी महिला ताईं पुॼंदो त मां उन जी ज़ाल आहियां। चई त पोइ पंहिंजो वाइदो पाराईंदी। चई हा मां तुंहिंजी ज़ाल आहियां। चई मां चवंदुमि तीअं कंदीअं। चई हा जीअं तूं चवंदे तीअं ई थींदो। हिन चयो त बसि हल त हलूं। सही हिन देरी न कई, उन महिल उहा देगिड़ी बि खईं, उहा टोपी बि पातल हुयसि, पाए ऐं उहा खटोली उॾंदे उॾ खटोली ॿई चाढ़ी रवाना थी पिया। सिधो वञी सवा कोह ते लथा। हिन चयो हाणे भला पतरा परे चयो वरी मां त मानी बि नंगर बि बराबरि कोन करे आयमि। हिन चयो घबराए, हिन देरी न की, उन महिल हिनखे देगिड़ी रखी 3 मांगुरनि ते ऐं ऑर्डर कयईं त 2 माण्हुनि जी जल्दी जल्दी में क़िस्म क़िस्म जे तामनि सां मानी तयारु थी ढाको में ढकी जे लाइ पुॼे। देरी न थी सही मानी ठही आई। ॿिन्हिनि ॾाढी प्यार मोहबत सां खाधी। सही हलंदे हलंदे नेठि इहे 100 कोह ते लहंदा लहंदा सफ़र कंदा वञी नेठि पंहिंजे घर पुॻा। हुन अमरा जे घर पुॻा त हूअं त हाणे हीअ असां पतरा परी हुई, हूअ बि खणी छोकिरी सुहिणी बि हुयसि, भेण बि। जॾहिं 2 उन कोठीअ में महिलात में पुॻियूं त हुन में घर में त घर पियो ॿरे। परे परे खां माण्हुनि खे ख़बर पई बि भणा हिन घर में छा आहे अहिड़ो जो ॿरे थो, परेशान अवाम हुजे। सही वरी हेर सां थी सुबुह हिनखे भेण सां मिलाई, भेण ॾिठी भाउ खे, हिन सां चावड़ा पतरा परीअ सां करे ॾाढी ख़ुशि थी। शींहं बि ॾाढो ख़ुशि थियो अची ही रहिया। सुबुह सां वरी छा जो वियो वरी बादशाह ॾे। बादशाह साईं हे जो 2-3 ॾींहं न मोटियो, तक़रीबन हफ़्तो 2 त न मोटियो त बादशाह सफ़ा हिन जी यादि में चरियो थी वियो। एतिरो चरियो थी वियो जो हुनखे कावड़ लहे ई कोन पई। जेको अचे पियो त वज़ीर चौकीदार साम्हूं अचे त उन कठी कुटे। आख़िरकार नौकरनि चाकरनि सलाह कई त बादशाह खे हिननि ॿधी छॾियो। बादशाह हाणे ॿधो पियो आहे, लटा कपिड़ा पंहिंजा कावड़ में फाड़े छॾियईं। हाणे बादशाह खे चिड़ में केरु वेझो वञे। हे जो छोकिरो जो आयो त ॾिठे त भणा महिला त जेकी केचरी वारी जॻह त खाली लॻी पई आहे, वीरान। हे जो अॻिते वञे त ॾिठे त भला बादशाह ॿधो पियो आहे। हे जो ईअं बादशाह जो ॾिठो त ईअं अखियुनि मां पाणी हलिया आया त बादशाह सफ़ा अची बादशाह खे रोड़ी ऐं हुनखे छोड़ियईं जो। बादशाह सफ़ा चई त हाणे छॾे वई, मूंखे ईअं न कर। सफ़ा मजबूर थी पियो बादशाह सां। हाणे रत जी शिक ई न अथई, हो पीउ हो पुटु हुयो। सही हाणे रत जी शिक चई बसि अॼु खोड़ी न छॾींदुमि। बसि देरी न थी, बादशाह खे हिन वरी साॻे रूप में आंदो, हार सिंगार, वरी साॻी कचहरियूं चालू थी वियूं। हाणे साॻी कचहरियूं शुरू थी वियूं। साईं 2-3 ॾींहं गुज़रिया त वरी साईं हुननि जी मायुनि खे कुखी, बादशाह जे ज़ालुनि खे त भणा वरी बादशाह छोकिरे त असां दाईअ खे हेतिरा पैसा ॾिना, छोकिरो त वरी बादशाह सां कचहरी में चालू लॻो पिया भणा। अहिड़ी तेड़ी दाई हिनखे घुराए वरी हिनखे ॾाढी छंड कढी ऐं वरी हिनखे रवानो कयुनि। हाणे हिन जो हेल मां सफ़ा कमु तयारु करे ईंदुमि, पर हुनखे त खुटीअ खयों त आख़िरी चकर वई ख़बर पई आहे त जॾहिं हेतिरा कम पार करे आया त नांगू ईअं थियणो ई न आहे। हीअ त साईं वरी दाईअ खे हिनखे मोकिलियो न। हीअ दाई हलंदी हलंदी वई, वरी शींहं ॿधो पियो। जंहिं महिल पतरा परीअ ते अखि पियसि त हीअं टांटणियूं निकिरी वियसि मुंहं में। भणा ईअं हैरान थी बेहोश थी किरी पई। वरी साईं हिनखे उथारियसि, वरी सफ़ा हिनखे हाणे पतरा परी हिनखे सुञाणे कोन पई। हुनखे ख़बर आहे त कोठ जी दाईअ मां आहे। त तुंहिंजो ॾसु ॿिन्हे ॾिनो, साईं शींहं जो ॾसु सॼो ॾसु ॾिनईंसि त 2-3 मिंट कचहरी कयनि। हाणे साईं हिनखे कहिड़ी ख़बर, धोतीअ जा पाल्ट ॾिसी चए पियो त हाणे हीअ त अलाए छा आहे, सफ़ा गुलाबे गुलाब, वॾी भली माई आहे। हिन साईं पाण में चयो त भणा हाणे जूं थी वियूं, कुराड़ी थियो ॾाढियूं न
दाईअ त मूंखे जूं केरु कढंदो त हुन चयोसि त हा मां पतरा परे चयोसि मां जूं तुंहिंजी कढां थी। वरी हुन पंहिंजी ॾेराणी हुन निणान खे चयईं त भला तूं मुंहिंजी जूं कढ। सो जूं हीअ कढणु लॻी, हूअ हुनजी पतरा परी कढणु लॻी दाईअ जूं जूं। वरी जेकी जेकी मुड़ुस जी भेण हुयसि सो वरी पतरा परीअ खे जूं कढणु लॻी। साईं जूं कढंदे कढंदे तव्हांखे ख़बर आहे अक्सर त परीअ खे गेबी इल्मु हुयो। हिन जूं कढंदे कढंदे हिन मेरे पंहिंजे हिसाब सां हिन पंहिंजे जादू जे हिसाब सां हिन जी पिछली ज़िंदगी जे बारे में सोचियो ऐं हिन जी पहिरें में हिन ख़्यालु कयो त हिन खे जो थोरो जादू जी नज़र सां थोरो ॾिठईं त हीअं त हिन खे सॼो हिन जो छोकिरे ऐं छोकिरी जो रिकॉर्ड हिन जे साम्हूं अची वियो त हिन ॼावा हिन दाईअ हेॾे करे छॾिया ऐं हेॾे हीअं थी वियो ऐं हिनमहिल बि हिन सां हेतिरी दुश्मनी हीअ करे चुकी आहे ऐं हिन ई ॻाल्हि अथव हिन जो साईं होसि ख़ता थी वियो भणा ही दुश्मन त हिन जी अञा हिन जो भक्त आहे को अहिड़ो हीअ सॼो हिन जो इल्मु सॼी ॼाण ॼाणे वई। हिन देरी न कई उते ई जूं कढे पई पासो उते ई खणी बिस्मिल्लाह भरे सुई हथ में हुयसि जीअं पासे में पई उहा सुई खणी हईं त हीअ बुढ बाण बणिजी वई, पथर थी वई। साईं हिन देरी न कई उन महिल ई शींहं बि साईं मस्तीअ में हो देरी न कई शींहं खे छोड़ी आर्डर ॾिने त हिन खे पिधी करे अहिड़ी जॻह ते पूरिया जेके कंहिंखे न लभे त वक़्तु आयो त पोइ मां तोखां उहा साॻी ॻोल्हाईंदुमि शइ। हिन साईं बादशाह उन शींहं देरी न कई साईं उन महिल ई उन दाईअ खे खणी पटी वञी किथे हेॾे कोट जे ॿाहिरियों हणी कंहिं कुंड में पूरियूं दफ़नायूं ते हलियो आयुसि। साईं वापसि आयो शींहं साईं हिन खे सॼो रिकॉर्ड खबी वियो त हीअ बादशाह हिन जो असुलु पीउ आहे ऐं हीअ भेण भाउ इन जा ई हुन बचा आहिनि ऐं इन वटि हिन महिल रहनि था पिया हिन ज़ुल्म जे ज़रिए। हीअ आयो बादशाह सलामत ॾो केचेरी ॾो मोटी हिन चयुसि हाणे तूं आया ऐं हिते तूं बि न हो सो बादशाह सलामत खे दावत ॾई आहे सो दावत मुंहिंजी खाइणु अचे सो सॼे अवाम खे बि सॾु ॾिए जिथे हिन जूं कारूं साइकिल मोटर जा कुझु पुॼारा पुॼनि जहाज पुॼनि जेसि ताईं हिन जो वस हले होसि ताईं सॾु ॾिए। सो सॾु ॾेई छॾी सॼे मुल्क में। हाणे बादशाह ॾे सुबुह ते वियो हुयो छोकिरो बि शहज़ादो पंहिंजी बादशाह सलामत खे चई बादशाह सलामत मां दावत थो कयां तुंहिंजा जिथे बि नौकर चाकर वज़ीर जिथे जहाज घोड़ा पुॼंदा आहिनि उन जॻह ते जिथे पुॼनि ही हिन हफ़्ते ते 8 ॾींहं मुंहिंजो ख़िरियात आहे सो इन जो सॾु ॾियनि पर सॾु ॾेई अचनि। हे साईं बादशाह सलामत हाज़ुर साईं त हाणे बादशाह सलामत खे हाणे साईं वज़ीर नौकर चाकर खिलण लॻा छोकिरो ग़रीब कल्ह टियों ॾींहुं मज़दूरी कंदो इन वटि एतिरो पैसो आयो जो चवे त जिते घोड़ा हाथियूं पुॼनि उते उते सॾु ॾेई अचो। साईं हाणे परेशान थी वियो बादशाह सलामत हाज़ुर साईं हाणे हुनखे बादशाह सलामत खे प्यारो हुयो न वज़ीर चयोसि भाउ हाणे हिन वटि छा आयो कुझु आयो हाणे ख़िरियात थो करे हुन त कुझु आहे बि न खणी भरे चपाट हईं वज़ीर खे चई जॾहिं हुन वटि न आहे त बाक़ी मौत बाक़ी हीअ दुनिया कहिड़े कम ईंदी मां ॾींदोमांसि। साईं बादशाह हिन जी ॻाल्हि ते मुतमिन थी वियो राज़ी थी वियो। हाणे साईं पाण में राति थी उहो टाइम वेझो आयो जंहिं महिल तारीख़ुनि जो त हीअ पतरा परी ऐं शहज़ादो पाण में निकिरी हिकु ॾिठो हूंदो ॿाहिरि वॾो फैलाट ॿाहिरि मैदान आहे सो हुनखे गैबी इल्मु हुयो ऐं जादू सॼो जादू कमु करे पियो हुनजो। हुन चारो तरफ़ हुन लीको कढी वई उन हिसाब सां लीको जो कढी ऐं पढ़ंदी जो वई त हुते दीवार पोयां ठही वई लो कोट वरिजी वियो मतिलबु त अहिड़ो कोट भॼी वियो जो को बि माण्हू जीअं ॿाहिरियों गेट को सवाबु न अची सघे ॼाॾो काॾो ईअं वॾे बटन हुन वांगुरु जरेबनि में चावड़ा हिन कोट वराए छॾियो अंदरि से वञी वरी उन हिसाब सां महिलात जा लीका कढी वञी पई हीअं जीअं कोठियूं ठाहे पियूं सॼो सिस्टम जीअं करे पई लीका कढे पई वञी तयारु थींदी वञे हीअं बाक़ाइदे महिलात कोट सभु कुझु तयारु थी वियो। साईं ॿाहिरों गेट जे हिसाब सां वरी पोयों लिखाए छॾी 2 गेटियूं ठाहे छॾी हिकु गेट नु लिखाए छॾियईं त जेको बि ग़रीब या अमीर जेको बि ईंदो उनखे खाधो साॻियो ई ॾींदासीं ऐं सोने थांव में ॾींदासीं उहो खाधो बि खाधियूं वञे ऐं सोनो थांव बि खयूं वञे तॾहिं सोन जी वॾी क़ीमत जीअं बि ॿुधो जिथे बि ख़बर पई त बादशाह जो हीउ ऐलान आहे जेको बि अचे सो खाधो बि खाधियूं वञे ऐं सोनो थान बि खयूं वञे थाल बि।
हाणे तव्हां ॿुधायो त केरु केरु न ईंदो, को माण्हू रहियो हूंदो जीअं त भॼन खाधो बि खाधियो वञे, सोनो थाल बि खई वञे। सो सॼे मुल्क मां अवाम बादशाह बि तयारु थी पियो, 4 ज़ालूं वठी पंहिंजूं। साईं हाणे हिन छोकिरे चई छॾियो हुन त हाणे हीअं कजो, जॾहिं बादशाह अचे सो तव्हां मानी खणी अचोसि, तो हिकिड़ा कपिड़ा मटे मानी खणी उन वांगुरु मिलोसि अची, वरी वापसि वञो मानी खणी अचो त ॿिया लटा मटियूं अचो, वरी मानी ॾियूं, वरी जंहिं महिल कचहरी लाइ वेहण अचोसि वरी 3 लटा मटियूं अचो, ईअं तव्हां लॾ पक मटींदियूं अचो वारे वारे सां। हेसि सॼी अवाम में इहो साॻियो सिलसिलो हलियो पिए, खाध पीतो चालू लॻी पई, हर को पंहिंजी प्लेट खयूं पियो वञे। मां बि वियुसि, मां बि 2-3 प्लेटूं खणी आयुसि, छो त मां कम ते हुउमि न। साईं हाणे हे बादशाह सलामत ते हिकिड़ी आईसीं, मिलियूं बादशाह सलामत सां, वरी ही वापसि जो वयूं त मानी खणी ढाको में ढके आयूं त वरी लटा चेंज कयूं आयूं, वरी वापसि जो वयूं त वरी हाणे मानी सानी खाराए वरी हाल 2-3 मिंट हुनखे टाइम कचहरीअ लाइ, वरी लटा मटियूं आयूं त बादशाह चयो भला हिन वॾियूं ज़ालूं न हल छा। हेसि बादशाह सलामत जो पीउ हुयुसि, हाणे हे मूंखे बचो सॾे थो, मां बि पुटु सम्झांदुसि। सो हिन दावत मूंखे कई आहे त हिकु दावत मुंहिंजी बि हक़ आहे, त हिन शादियूं कई आहे त ज़रूरु हिनखे ज़रूरु मां बि दावत कयां। सही उन महिल मानी खाई तंहिं महिल पछाड़ीअ बादशाह मोकिलणु लॻो त बादशाह सलामत चई वियुसि त वरी 8 ॾींहं तूं मुंहिंजी दावत खाइण अचिजांइ, तूं मूंखे दावत खाराई आहे, मुंहिंजो बि हक़ु आहे, मां बि तोखे दावत खाराईंदुमि। चई सही आहे, बादशाह सलामत असां ईंदासीं। साईं ॾींहं पंहिंजी ॻाल्हि कई न देरि न आहे, ॾींहं पंहिंजी मुदा ते गुज़रंदा आहिनि। साईं उहो सिस्टम अची वियो बादशाह जी महिलात ते, हुन वांगुरु तयारु तामनि जी हथ सां लॻी पई। हुन चयो हिन त मूंखे ॻाल्हि अंदाज़े को टपाए ॾिनी त सोनी थाली ऐं माण्हू बि खाईंदियूं ऐं खयूं वञे, चई मूंखे जेको हाल आहे सो पंहिंजे हिसाब सां मां कयां थो फ़िरात। हिन ते बादशाह खे साईं हाणे सॼी दुनिया खे ख़बर आहे त बणाईंदे ॻोठीअ मां वॾी हुन वांगुरु रोशनी थी अचे, इहा आहे कहिड़ी शइ जो हिन गेट मां निकिरंदी त दुनिया चए मां ॾिसंदासीं, वॾे आवाम जी गॾु थियो वञे, ओड़े पाड़े वारा सभई त इहो घर ॿरे थो, इहा आहे कहिड़ी सुहिणी जो हुसनदार, त इन खे ॾिसंदासीं असां। वॾी हाक हुजे साईं, जेका चरिया खरिया जेका बि हुया पिनड़ा बिना फ़क़ीर बि जोरा बोरा बि पाए अची हार सिंगार करी वञी गेट जे हिसाब सां ॿाहिरों बीहा, हज़ारनि में ख़ल्क़ हुजे, का जॻह ई न हुजे। हाणे साईं बादशाह जे हुन ताम जो बि टेम थी वियो, ओॾे अवाम घटि हिन ॾिसण लाइ जाम आयो हुजे त इहा ॾिसूं त जेको मुल्क ॿरे थो इहा कहिड़ी शइ आहे। हाणे जंहिं महिल साईं गेट कुंड ॿाहिरि निकिता, निकिरण जी तयारी कयनि त गेट जो खोलियनि त अॻिले शेर निकितो। शींहं ॾिसी त माण्हू ईअं पाण ई ॼणे अलाए छा थी वियो, हीअं शींहं खे कावड़ अची वई घोड़ जो कीअं त ओ को माण्हू न रहियो, हिकु चिक में किरियो, को काथे किरियो, वठी अवाम भॻो हेॾे होॾे भॻा हलिया विया, ईअं मुल्क साफ़ थी वियो ॼण को माण्हू ई नज़र न आयुनि। आराम सां ही वञी साॻी हवेली में पुॻा। हाणे हिन जो हवेली में वञण खां अॻे हिन शहज़ादीअ चयो पत्रां पढ़िया त तव्हां भेण भाउ खे मुंहिंजी इजाज़त हुजेव तव्हां वेहिजो, मुंहिंजी इजाज़त हुजेव तव्हां ॻाल्हाइजो, इन सां कंहिंसां न ॻाल्हाइजो न वेहिजो। हिन साईं हिननि ॿिन्हिनि इहा शर्त क़बूल कयो। जंहिं महिल पुॻा बादशाह सलामत थी, हाणे बादशाह सलामत त हिन ख़िदमत में बीठो वञे, 4 ज़ालूं वरितियूं। साईं हाणे ॿियनि जो अवाम जे हिसाब सां कीअं बि ख़िदमत हले, पर हिन खे ख़ासि माण्हू लाइ दावत जंहिं लाइ थी त हुनजी ख़िदमत त लाज़िमी आहे न। साईं पुॻा जंहिं महिल साईं हाणे न वेहनि पिया न वरी कुझु ॻाल्हाइनि पिया, चुप कयूं बीठा वञनि। बादशाह सलामत चयो भला हाणे ॾियो हाल, न वियो था न ॻाल्हायो था, सो भला ॾियो हाल वाल भला त छा ॻाल्हि आहे। त पत्रां पढ़ी पुछा कई बादशाह सलामत त तुंहिंजियूं ज़ालूं घणियूं आहिनि, चई त ही 4 ज़ालूं आहिनि। चई न बादशाह सलामत अञा टाइम वक़्तु त हिन महिल, चई ज़ालूं घणियूं अथई, वरी पुछा कई त पत्रां पढ़ी, हिन चयो त इहे 4 ई ज़ालूं आहिनि मुंहिंजूं। चई बादशाह सलामत वक़्तु ते वरी हलियो वेंदुई, आख़िरी जेकर पुछांइ थी त तोखे ज़ालूं घणियूं आहिनि, त बादशाह सलामत धकु संभालियो। चई त को राज़ आहे हिन ॻाल्हि में रखियल, चई त मूंखे 5 ज़ालूं आहिनि, मञे न। चई 5 ज़ालूं त 4 त अथई, 5 ज़ाल किथे आहे? चई 5 ज़ाल आहे, किथे आहे? चई उहा आहे। हिन देरि न कई, नौकरनि चाकरनि खे चयो वञो मुंहिंजी हिन घरवारी 5 खे वठी अचो, जेकी क़ैद आहे लॻी पई आहे, इन खे आणियो जल्दीअ में।
हुन चयो पतरा परे ख़बरदार को बि नौकर चाकर वियो आहे वञी शहज़ादी खे हुन आज़ादु करणु, हीउ बादशाह ख़ुदि वेंदो। कंहिं नौकर चाकर खे नाहे जो गैर मर्द खे जो शहज़ादीअ खे बादशाह सलामत जी इज़त खे हथु लाहे, बादशाह सलामत पाण वेंदो। हाणे हीअ क़ैद थियल अलाह खे क़ैद न ॾेखारे, कुदुबिरी ख़तमु थी वई, अलाए कीअं थी वई, अची वियो बादशाह सलामत खणी अचे हुनखे पंहिंजे हुते विहारियो अची खट ते बिस्तरे ते। सो हूअ बि अचे वई। हाणे हुनखे कुदरती इल्मु हुयो, सॼी ॼाण हुयसि, हुन पढ़ाई करे अहिड़ो शुकारो हुयो। सो हूअ ख़ूबसूरत नौजवान थी पई, जेकी मुंद मोड़ी हुयसि उहा ई साॻी वापसि मिलियसि। पर जीअं औलाद लाइ खीर जीअं वही पवंदो आहे मायुनि खे थणनि मां, हिन खीर जा ॿई नार वहणु लॻा। देरी न कई, पंहिंजी मुड़ुस खे ऐं पंहिंजी हुनखे निणान खे हक़ ऑर्डर ॾिनई, जल्दी कर त इहो हीअ तव्हांजी माउ आहे, तव्हां खीर कॾहिं तव्हांखे नसीबु न थियो, वञी पियोसि। देरी न कई त हुनखे ॿिन्ही खे धिको ॾिनई, ॿई वञी हुते खीर पीअणु लॻा। ऐं हुनखे सम्झ में आहे बादशाह सलामत हैरान हुजे, बादशाह सलामत तोखे औलाद न पई थिए? चई हा वाक़ई मूंखे औलाद न पई थिए। चई तूं औलाद तोखे थी कंहिंजी फ़क़ीर जी दुआउनि सां? चई हा वाक़ई बि थी, पता पार सॼा ॾिनईसि त तोखे पोइ छा ॼाओ? चई त कुतीअ ऐं कुतो। चई ख़बरदार बादशाह सलामत मथां कुतीअ ऐं कुतो चयो अथई, तोखे ॿ ख़ूबसूरत शहज़ादी ऐं शहज़ादो ॼावा हा, तोखे कीअं ॿुधायो त कुतीअ ऐं कुतो ॼावा न? चई त मूंखे दाईअ ॿुधायो। चई वठी आओ न दाईअ खे। हीअ त देरी न कई, नौकरनि चाकरनि खे ऑर्डर ॾिनई, जल्दीअ में दाई घुरायो। हाणे नौकर चाकर भॻा डुकिया हेॾे होॾे, हिन खे दाई न लधी, मोटी आहे दाई कोन थी लभे। हिन देरी न कयो, पतरा परी ऑर्डर ॾिनो शींहं खे त वञ दाई खणी आ। हे हथी की लॻी पई हिन जी, त उहा देरी न कई, उहा पतु पाण खणी अचे बादशाह सलाम जी हवेली आॾो रखे। हिन बिस्मिल्लाह करे अलाह हुन पंहिंजो इल्मु पढ़ी ऐं उहा सुई जो कढी त वरी साॻी दाई साॻे रूप में अचे वई। भणा दाई जो अचे वई साॻे रूप में ॾिठई त भणा हेॾो अवाम बादशाह 4 ज़ालूं हिन जो त ॾे वाल बादशाह सलामत पुछा कयो त मूंखे छा ॼाओ? त दाई सोचियो त भला जेकॾहिं मां अॼु हाणे ते कूड़ ॻाल्हायां त हाणे त मुंहिंजी मुंडी हूंदी ई कोन। चई बादशाह सलामत तोखे छोकिरो ऐं छोकिरी ॼावा। छोकिरो ऐं छोकिरी ॼावा त कीअं मसइलो थियो, छा थियो, कहिड़े हिसाब सां? चई मूंखे तुंहिंजी 4 ज़ालनि पैसा एतिरा सोन कुझु दूरियूं वग़ैरह ॾिना हुया, मां हुन लालच में अची इहो क़दमु खयों, सो इन जे चवण ते खयों। बादशाह सलामत खे देरी न हुन चयो पतरा पढ़िया, उहे तुंहिंजा जेका शहज़ादी ऐं शहज़ादो बचा आहिनि तुंहिंजा हे ॿई आहिनि उहे, हीअ तोखे रब पाक तोखे मिलाया न, तूं ख़ुशि नसीब आहे। देरी न कई, बादशाह खे कावड़ उन महिल वठंदे चोटीअ मां ई मुंडीअ में रड़ ॾई, ॿाहूं ॼंघूं पटे उन महिल ई हिनखे दाईअ खे पूरो करे छॾियईं। कावड़ में वञी पंहिंजी चइनी ज़ालनि खे फांसी चढ़ाए छॾियईं। चई न निभागियो हूंदियूं, न वरी घर जी बर्बाद कंदियूं, न वरी अहिड़ो आइडिया ई आणींदियूं। अॼु मां फिटी कंदुमि, सुभाणे ॿिए ॾे वञनि ॿिए सां बि इहो ज़ुल्म कनि, उन को हे मुंहिंजूं चङियूं न। बादशाह हुननि खे ॿिन्हिनि ज़ालुनि चइनि खे फांसीअ चढ़ाए ऐं नुंहुं ऐं पुट धीउ सां सॼी पंहिंजी ऐं ॿी वञी वॾी ज़ाल सां सौट सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻो। ऐं हीअ बादशाही हलंदी रही, पुट बि अची वियुसि, नुंहुं बि अची वियसि, धीउ बि अची वियसि ऐं ज़ाल बि हिनखे मिली वई। कल्ह ॾिठा ॾाढा ख़ुशि लॻा वेठा। इहा कहानी सही हिते पूरी थी वई। तव्हांखे नेक्स्ट वीडियो हिन में ई मिलंदा चैनल में। असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन खे लाज़मी दॿाइजो। महिरबानी दोस्तों।